बिजली दो, बिजली दो। हमारा मसला हल करो, हमारा मसला हल करो, हमारा मसला हल करो। 13 साल से बंद बिजली बहाल करो, बहाल करो। 13 साल से बंद बिजली बहाल करो, बहाल करो। गाँव मोरो खान की आवाम से इंसाफ करो, इंसाफ करो। गाँव मोरो खान की आवाम से इंसाफ करो, इंसाफ करो। अब हमें इंसाफ चाहिए, अब हमें इंसाफ चाहिए, अब हमें इंसाफ चाहिए। असांजो ॻोठ मोरियो खान लोलाई गुज़िरियल 13 सालनि खां ऊंदाहिनि जो शिकार आहे ऐं असां इहो पंहिंजो आवाज़ खणी अॼु कराची प्रेस क्लब आया आहियूं। मुंहिंजो नालो रिज़वान निहालुद्दीन बुलेदी आहे। मां यूनिवर्सिटी जो शागिर्दु आहियां ऐं मुंहिंजो तालुक़ु ॻोठ मोरियो खान लोलाई तालुको रतो देरो ऐं ज़िले लाड़काणे खां आहे। इंतिहाई अफ़सोस सां चवणो थो पए गुज़िरियल 13 सालनि खां वठी असांजे ॻोठ मोरियो खान लोलाई जी आवाम बिजलीअ जहिड़ी बुनियादी सहूलियत खां महरूम आहे, जॾहिं त आस पास जे ॿियनि ॻोठनि में हर पासे जे ॿियनि ॻोठनि में बिजली मौजूदु आहे ऐं उहे बिजली मां फ़ाइदो वठी रहिया आहिनि। पर मुसलसिल 13 सालनि खां वठी ॻोठ मोरियो खान लोलाई खे नज़रअंदाज़ कयो थो वञे। मां पुरज़ोर अपील थो कयां पंहिंजे तक जी MPA अदी फरियाल टालपुर साहिबा खां ऐं मां पुरज़ोर अपील थो कयां पंहिंजे तक जे MNA बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खां ऐं मां अपील थो कयां डिस्ट्रिक्ट काउंसिल लाड़काना जे चेयरमैन एजाज़ अहमद लिगारी साहिब खां त असांजो 13 सालनि खां कयल इंतज़ारु ख़तमु कयो वञे, ॻोठ मोरियो खान लोलाई जी बिजली बहाल कई वञे। तव्हांजी पार्टी जो मंशूर आहे रोटी कपिड़ा और मकान, छा मकान में बिजली कोन हूंदी? इहो सवाल या निशान आहे तव्हांजी हुकूमत जे लाइ। महिरबानी करे ॻोठ मोरियो खान लोलाई जी 13 सालनि खां बंदि पयल बिजली बहाल कयो ऐं उते नऊं ट्रांसफार्मर लॻायो। महिरबानी। मेरा नाम ॻोठ मोके बिजली दो, बिजली दो। साल के रते तेरे जे ॻोठ मोरियो खान लोलाई के बिजली दो, बिजली दो। 13 सालनि जो इंतज़ार खत्म कयो, खत्म कयो। 13 सालनि खां बंदि बिजली बहाल कयो, बहाल कयो। 13 सालनि खां बंदि बिजली बहाल कयो, बहाल कयो। 13 सालनि खां बंदि बिजली बहाल कयो, बहाल कयो। साल के रते तेरे जे ॻोठ मोरियो खान लोलाई जी बिजली बहाल कयो, बहाल कयो। 13 सालनि जो इंतज़ार खत्म कयो, खत्म कयो। 13 सालनि जो इंतज़ार खत्म कयो, खत्म कयो। बिजलीअ खे बहाल कयो, बिजलीअ खे बहाल कयो, बिजलीअ खे बहाल कयो। 13 सालनि जो इंतज़ार